महाभारत में ईंदो अथव हिकु प्रसंग कि नंढो अगर पाण खां वॾे खे तूं करे ॻाल्हाए न त ॼण उन पाण खां वॾे जी हत्या करे छॾी। असां खां वधीक विद्वान हुजे, पद में असां खां वधीक हुजे, उमिरि में वधीक हुजे, उहिदे में, ज्ञान में, सम्झ में, सामाजिक प्रतिष्ठा में, ॿियनि ॻाल्हियुनि में, संपत्तिअ में असां उन सां तूं करे ॻाल्हायूं त उन जी ॼण असां मृत्यु करे छॾीसीं। ऐं महाभारत में जेॾी महिल अर्जुन जे गांडीव जे लाइ उन ईअं चयो युधिष्ठिर, त अर्जुन जी हिकु प्रतिज्ञा थियल हुई कि जेको मुंहिंजे गांडीव जे लाइ घटि वधि ॻाल्हाईंदो उनखे मारे छॾींदुमि। त उते कृष्ण हिकु सुठो रस्तो ॿुधायो हुअईंसि, चीज़ हिकु ॿियो बि तरीक़ो अथई, तूं पंहिंजे वॾे भाउ जो अपमान कर, तूं करे ॻाल्हाइसि, तूं, इहो मारण जे बराबरि आहे। ऐं पोइ अर्जुन इहो कयो, चईसि तूं तो ॻाल्हाई, युधिष्ठिर खे चईसि तूं भरी सभा में जुआ में खेॾण वेठे तूं, द्रौपदीअ खे दाव ते लॻाई तो, ऐं हाणे तो मूंखे सेखारी। एतिरो त चई अर्जुन हू पूरो कयो, पर हाणे युधिष्ठिर खे बुरो लॻी वियो, चई सच में इहो मृत्यु आहे, इहा मुंहिंजे लाइ मृत्युअ खां घटि कान्हे जो नंढो भाउ ऐं वॾे भाउ खे ईअं चए, ऐं उहो बि वॾो भाउ जेको धर्मात्मा हुजे। उन खां वधीक वरी अर्जुन खे अफ़सोस थियो जो मां आत्महत्या कंदुमि। अर्जुन तो चए, कृष्ण चई हाणे ॿी मुसीबत शुरू थी वई, त उन जो उपाय वरी कृष्ण ॿुधाएसि थो कि अर्जुन, अगर कोई श्रेष्ठ माण्हू पंहिंजी ख़ुदि जी तारीफ़ करे न त इहा आत्महत्या जे समान आहे, त तूं पंहिंजी तारीफ़ ख़ुदि कर। अर्जुन जहिड़े लाइ जेको भगवत गीता में ईंदो आहे युद्ध छॾण लाइ तयारु हो, उहो कॾहिं पंहिंजी प्रशंसा करे सघे थो ॼण, त हुन लाइ आत्महत्या जी समान हो। धर्मात्मा माण्हू जेको आहे न, उहो कोन चाहींदो आहे पसंदि पंहिंजे मुख सां पंहिंजी तारीफ़